सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात बाद मौसम खुशगवार बणिजी वई आहे। कुनरी, छाछरो, नफ़ीस नगर, बोदर फारम ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारे खां पोइ बिजली फ़राहमी मुअत्तल थी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ बलजाती इदारनि जे मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द कयूं वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात बाद मौसम खुशगवार बणिजी वई आहे। कुनरी, छाछरो, नफ़ीस नगर, बोदर फारम ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारे खां पोइ बिजली फ़राहमी मुअत्तल थी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ बलजाती इदारनि जे मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द कयूं वयूं आहिनि। ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात बाद मौसम खुशगवार बणिजी वई आहे। कुनरी, छाछरो, नफ़ीस नगर, बोदर फारम ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारे खां पोइ बिजली फ़राहमी मुअत्तल थी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ बलजाती इदारनि जे मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द कयूं वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ मौसम खुशगवार बणिजी वई आहे। कुनरी, छाछरो, नफ़ीस नगर, बोदर फारम ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारे खां पोइ बिजली फ़राहमी मुअत्तल थी वई आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे कुनरी मां अनिल कुमार। जी अनिल, कहिड़ा तफ़सील आहिनि? अॼु कुनरी तालुके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। जीअं त गुज़िरियल राति जेका बरसाति पई उन बाद कुझु देरि बाद वरी बरसाति शुरू थी आहे, जेका सुबुह सां ई बरसाति जेका हली रही आहे, जंहिंसां मौसम जेका इंतिहाई खुशगवार बणिजी वई आहे। कुनरी शहर सां गॾोगॾु जेके आसपास जा इलाइक़ा आहिनि, जंहिंमें नबी सथर, टाली, पको मोड़, चीलबंद, डडरो, महमूदाबाद, मेमण कुनरी समेत नंढा वॾा जेके शहर आहिनि, स्टाफ आहिनि, उते सुबुह सां हाणे बरसाति पए वई, जंहिं खां पोइ मौसम जेका इंतिहाई खुशगवार थी वई आहे। ॿिए पासे ॻाल्हि कजे जेकॾहिं मौसलाती निज़ाम जी, त बिजली जेका आहे उहा बंदि थी वई आहे। माण्हू जेके जेके गर्मी आहे सतायल माण्हू आहिनि, बरसाति पवण खां पोइ जेके घरनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि। मुख़्तलिफ़ जेका इलाइक़ा आहिनि, जंहिंमें कुनरी, नबी सथर ऐं चीलबंद वारो जेको वारियासी ऐं इलाइक़े सां तालुक़ु रखे थो, उते जेके माण्हू घुमण जे लाइ पहुची रहिया आहिनि, पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे औरतुनि सां गॾु जेके उते पहुची जेके इंजॉय करे रहिया आहिनि मौसम खे। तमामु घणो खुशगवार मौसम बणिजी वियो। जेके कुनरी शहर जा हेठां वारा इलाइक़ा आहिनि, जंहिंमें मेराण कॉलोनी आहे, सोराब कॉलोनी, महाराज कॉलोनी आहे, उते जेको कुझु क़दुरु जेको बरसाती पाणी बीठी वियो। ॿिए पासे जेका मौसमियात खाते तरफ़ां इहा अॻकथी कई वई त तेज़ बरसातूं पइजी सघनि थियूं, पर इन तरफ़ां इंतिज़ामिया मूजिबि जेके के बि इन जा क़दम न आहिनि खयां विया, छाकाणि जो कुनरी शहर में हिन वक़्तु गंदगी जा तमामु घणा ढेर लॻा आहिनि। जेके मेन नालनि जी सफ़ाई हूंदी आहे, उहा बि इंतिज़ामिया तरफ़ां कोन कराई वई। जेकॾहिं वधीक बरसातूं पवंदियूं त इन जो वधीक जेको आहे नुक़सानु थींदो। ॿिए पासे जेको कुनरी जे भरिसां हाकिड़ो ढोर जे गुज़र थींदो, उन हाकिड़े ढोर ते उमरकोट, सांगड़ ऐं मुख़्तलिफ़ जेके ज़िलनि जो बरसाती पाणी जेको उहो निकाल थींदो, पर हिन वक़्तु आकड़े ढोरे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते कब्ज़ा थियल आहिनि। तोड़े जो मोर जंग वटि हिकु मोरी आहे आकड़े ढोरे जी, उहो बि टुटल आहे। उतां जेकॾहिं तेज़ बरसातूं पवनि थियूं त उते तमामु घणो नुक़सानु थी सघे थो। माण्हुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दायूं कयूं त आकड़े ढोर ते जेके लंघनि ते कब्ज़ा थियनि उन्हनि खे हटाए वञनि, त जीअं बरसाती पाणी उतां निकाल थी सघे। पर जीअं त मौसमियात खाते तरफ़ां तेज़ बरसाति में अॻकथी कई वई, पर इंतिज़ामिया तरफ़ां आकड़े ढोरे जे लंघनि ते कब्ज़ा न हटाया विया, जंहिंसां वधीक नुक़सानु थो अंदेशो ॿुधाए पंहिंजे। जेकॾहिं त जेके शहर में सफ़ाई सुथरा जो निज़ाम बहितर न आहे, इंतिज़ामिया तरफ़ां के बि क़दम न आहिनि खयां, जंहिंसां बि नुक़सानु थी सघे थो। पर हिन वक़्तु जेका बरसाति आहे उहा जारी आहे ऐं मौसम जेका इंतिहाई खुशगवार थी वई, वधीक बरसाति जी पेशन गोई कोन कई पई वञे। जी ठीकु है, वॾी महिरबानी अनिल कुमार तफ़सील ॾियण लाइ। इन साॻे मामले ते असां खां लाइन ते मौजूदु आहे बोदर फारम मां मीर मोहम्मद रिंद। जी मीर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, बोदर फारम ऐं आसपास में जेको आहे वक़्फ़े सां इहे सुबुह खां ई बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी वियो आहे। बोदर फारम जा इलाइक़ा आहिनि, जंहिंमें चीमा फारम, वलीदादपली, बंद स्टॉप, डुगू फारम, नासराबाद, भट्टी मोड़ समेत जेके इलाइक़ा आहिनि, उन्हनि में वक़्फ़े सां हिन वक़्तु बि जेका आहे सो बरसाति हल्की हल्की हलंदड़ आहे। केॾी महिल तेज़, केॾी महिल हल्की बरसाति। आसमान ते जेको आहे सो बादल गहरा छायल आहिनि ऐं इन जेको बरसाति वसण खां पोइ जेको पाणी जी इन इलाइक़े में खोट हुई, उहा बि जेका आहे सो ख़तमु थी वई ऐं गर्मी जो ज़ोर बि जेको आहे सो टुटी वियो आहे ऐं जेके मुरझायल चेहरा हुआ उहे जेके आहे से मुरकी पिया आहिनि ऐं आबादगार भाइरनि बरसाति वसण जो जेको आहे उहो जेको आहे ॾाढी ख़ुशी थी आहे। जी ठीकु है, वॾी महिरबानी मीर मोहम्मद रिंद तफ़सील ॾियण लाइ।